मुझा मोहतरम अजीज दोस्तों, गोठ वारन के मुबारक आहे जो अल्लाह ताला जे मिठड़े कलामे मजीद जी मजलिस मुकर्रर करे ओड़े पाड़ियारन के इतला दी गड करे अल्लाह जे कुरान मजीद जूं नसीहतों बुधाण जे ला हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत बयान करण जे ला बुधाण जे ला तमा असा के गड कयो आहे, दावत दिनी आहे। मुझा मोहतरम अजीज दोस्तों, जाथी अल्लाह जे कुरान मजीद जी मजलिस होंदी आ जेतरे ताईं आवाज वेंदो आ उते अल्लाह जी रहमत जो मींहुं वसंदो आहे। इंशाअल्लाह असांजे आलमन खां सॼो ॾींहुं तव्हां अल्लाह जी तौहीद, कुरान जी तारीफ़, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ॿुधण में ईंदी। अल्लाह खां दुआ घुरूं त अल्लाह ताला तव्हां असांखे जेको चवाए, जेको ॿुधऊं उन्हीं जे मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए। मुझा मोहतरम अजीज दोस्तों, हे कई वडेरे जी मजलिस ना है, कई आफिसर जी, सरदार जी, बादशाह जी मजलिस ना है, ही अल्लाह जे मिठड़े कुरान मजीद रहमत वारे जी मजलिस आहे। इन मजलिस में जेको ईंदो आ खाली होंदो आ, जॾहिं वापस वेंदो आ रहमत सां झोलियूं भरियूं वेंदो आहे। एडी अल्लाह ताला हिन कुरान जी मजलिस में बरकत ऐं रहमत रखी आहे। मुझा मोहतरम अजीज दोस्तों, अल्लाह ताला तव्हां असांखे कुरान सां ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सच्ची ऐं सही मोहब्बत नसीब फरमाए। अल्लाह ताला रहमत ऐं बरकत वारो मिठड़ो कुरान मजीद ॾिनो आ, शफात वारो मिठड़ो कुरान मजीद ॾिनो आ। कुरान मजीद बिस्मिल्लाह जी पेखा वठी वना जे सीन ताईं सारे जो सारो सच्चो आई बरहका। सारे कुरान में अल्लाह ताला बरकत भी रखी आ त शफात भी रखी आहे। मुझा मोहतरम अजीज दोस्तों, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा अल्लाह कुरान में एडी बरकत रखी आ, एकड़ो लफ्ज पढ़ंदो वेंदा गुनाह माफ थींदा, ॾा नेकियूं लिखियूं वेंदियूं, ॾा जन्नत में दर्जा बुलंद थींदा वेंदा। उन्हीं सां गॾोगॾु अल्लाह ताला वॾे में वॾो एहसान तव्हां सां कलमे वारनि जे मथां ही कयो आ, लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन, मां अल्लाह ताला मोमिननि जे मथां हुआ त लखें किरोड़े बल्कि बेशुमार इनाम ऐं एहसान क्या आहिनि। तउद्दू निअमतल्लाहि ला तुसूहा, मां अल्लाह जूं नेमतूं एतिरियूं घणियूं आहिनि, रोज़ में जा इंसान मां अल्लाह जूं नेमतूं गणनि इंसान थकी पवंदा, मां अल्लाह जूं नेमतूं एहसान गणे न सघंदा। पर वडे में वडो मां एहसान ही कयो जो सारे नबियन जो सरदार इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा नबी करे ॾिनो आ। मुझा मोहतरम अजीज दोस्तों, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला सारे जियानन जे ला रहमत करे मोकिलियो आ। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर तरीको निरालो आ। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर नमूनो रोशन नहीं रोशन आ। बेटा ही फरमाए दो
चंड चोड़ी राज रात जा तू सौ सौ करें सिंगार चंड चोड़ी रात जा तू सौ सौ करें सिंगार पर पहुंचे न प्रिय सा तूने हिला करें हजार तुझे सब जमारा मुझे दिल बरा जो दम हिकड़ो सब जो सुभान अल्लाह। मुझा मोहतरम अजीज दोस्तों सुभान अल्लाह चौंदा वेंदासे हिकड़े लफ्ज़ सुभान अल्लाह सा अल्लाह ताला तव्हां सांजे लाइ जन्नत में वण पोखाए छॾींदो। ओ वण एडो वडो हूंदो वण जी एडी छांव वडी हूंदी अरबई घोड़ो 500 साल पंध करे हिक वण जी छांव न खुटाए सघंदो। बेटाई चए थो चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न फिरियां सां चंड तुझी जात पाड़िया न फिरियां सां तू अछो मंजरात मुझो दिल भरो सदाई सो झुरो। बेटाई चए थो मुझा मोहतरम अजीज दोस्तों बेटाई चए थो चंड चवाई सचो मिठी मूर न भाए कड़े उबरे सनड़ो कड़े उबरे गचो जे मुहमी बरई मचो तभी तुम्हें नहे पेशानी पिरिय जी। मुझा मोहतरम अजीज दोस्तों हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला रहमत करे मोकलियो आ। अल्लाह फरमाए तो अमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसानन जे मथा रहमत हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पकिन परंदन जे मथा रहमत हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जानवरन जे लाइ रहमत। मुझा मोहतरम अजीज दोस्तों अल्लाह ताला हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एडी शान वारो कयो। हदीस कुदसी अल्लाह फरमाए तो मुझा महबूब जे करे मां तोखे पैदा न किया त सारो जहान ही पैदा न किया। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा हर शय जे मथा मेहरबान ऐं रहमत आया आहिनि रहमत बणिजी आया आहिनि पर ख़ासि करे इंसाननि जे मथा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के केॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं वञनि थियूं सतायो वञे थो दर्द ॾिना वञनि था पर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा हमेशा पंहिंजी उम्मत जे लाइ बख़्शिश ऐं रहमत जूं दुआऊं घुरियूं आहिनि। नूह अलैहिस्सलाम के पंहिंजी क़ौम तंग कंदी आहे तकलीफ़ूं ॾींदी आहे अल्लाह जे साम्हूं हथड़ा कयूं बीठो आहे। नूह अलैहिस्सलाम फरमाए तो रब्बी ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा। नूह अलैहिस्सलाम अल्लाह जे साम्हूं हथड़ा कयूं बीठो आहे अल्लाह मुझी हिन नाफरमान कौम के मूंखे तंग कयो आहे मजबूर कयो आहे मूंसां जेके मुस्लमान थिया आहिनि उन्हनि खे तकलीफ़ूं ॾियनि था। मुंहिंजा मालिक मुंहिंजी दुआ क़बूल कर को भी नाफरमान के ज़मीन जे तख़्ते ते न रहाए। हेॾां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी अल्लाह जे साम्हूं हथड़ा खयूं बीठो आहे मुंहिंजा रब मां मोहम्मद मुस्तफ़ा जा भी तुंहिंजे दर में हथड़ा आहिनि को भी काफ़िर मां ज़मीन ते न ॾिसां पर दुआ में फ़र्क़ आहे। नूह अलैहिस्सलाम फरमाए तो रब्बी ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा। ओ मुंहिंजा मालिक नाफरमान कौम खे ज़मीन ते न राय ॿोड़े तबाह बर्बाद गर्क कर। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी दुआ घुरंदा रब को भी काफ़िर मां ज़मीन ते न ॾिसां सारे जा सारन के कलमो नसीब करे जन्नती बनाए। तंहिं करे अल्लाह फरमाए तो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ए मुंहिंजा महबूब मां तोखे सारे जहाननि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। ताइफ जो मैदान आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
अल्लाह जो कुरान बुधाइंदा काफर तकलीफ़ूं ॾींदा पत्थर मारंदा खून मुबारक जिस्म मां निकितो आ जुती मुबारक खून सां भरिजी वई आ। ॿाहिरि निकिरी करे ताइफ़ जे जबलनि में वेहनि था। जिब्राइल ईंदो आ अल्लाह जा महबूब हुकुम दे त सारे हिननि फरमाननि ताइफ़ जे काफ़रनि खे मथे खणी ऊंदे पर उछले तबाह बर्बाद कयां। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमांदा जिब्राइल मूंखे अल्लाह रहमत करे मोकिलियो आहे ज़हमत करे न मोकिलियो आहे। मां अल्लाह खां दुआ घुरंदुमि त अल्लाह ताला हिननि खे सम्झ ॾे मूंखे सुञाणनि। हिननि मां को न को अब मुसलमान थी कलमो पढ़ी जन्नत में पहुतो त मां सम्झ पंहिंजे प्रोग्राम में कामयाब थी वियुमि। जिब्राइल मूंखे अल्लाह रहमत करे मोकिलियो आहे ज़हमत करे न मोकिलियो आहे। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अल्लाह ताला हर तरीक़े में बरकत ही बरकत रखी आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमांदा जेको मुंहिंजो उम्मती हिकु सुन्नत अदा कंदो अल्लाह ताला उन जे लाइ 100 शहीद जो सवाब लिखराए छॾींदो। मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर तरीक़ो निरालो आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत निराली, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नंढपुण निरालो, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जवानी निराली, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आखिरी वक्त भी निरालो ही निरालो रोशन ही रोशन आ। मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आमना जे पेट में आया आहिनि। दुनिया जो उसूल आहे जेका भी औरत हमल वारी थींदी आहे पेट ते ॿार ओघरायूं कचड़ियूं ईंदियूं आहिनि, आधा बदबू ईंदी आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अम्मा आमना जे पेट मुबारक में अचनि था अम्मा आमना फरमाए थी कॾहिं बि मूंखे पेट में ॿार महसूस न थियो आहे। जॾहिं ओघराई ईंदी आहे त मुश्क अंबर खां वधीक मूंखे खुशबू ईंदी आहे। अम्मा आमना फरमाए थी मां गरीब हुयमि मिस्कीन हुयमि। अब्दुल्ला हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अबो गुज़ारियो, सारो कारोबार घर जो मुंहिंजे मथां, बकरियूं चारियां थी। अरब जी पथरीली ज़मीन पेरें उगाड़े पेरनि खे ज़ख़्म करनि था, ज़मीन जबल वारी पथरीली ज़ख़्म करनि था। पर जॾहिं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे पेट मुबारक में आया आहिनि मां साॻी ज़मीन ते घुमां पई महसूस ईअं थिए पियो त मां पटई रेशम ते थी घुमां। मां पाण बकरियूं चारियां अॻ में बकरियूं अॻ में हलंदियूं। जॾहिं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे पेट मुबारक में आया आहिनि हाणे बकरियूं अॻां हलण खां जवाब ॾेई बीठियूं आहिनि। अॻ में माथियां बकरियूं ईअं पोयां अचनि जीअं उठो नाकेले में पोयां ईंदो आहे। मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला तव्हां सां खे अहिड़ो रहमत ऐं शफ़ात वारो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नसीब कयो आहे। मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अल्लाह ताला हर शइ में बरकत ही बरकत रखी आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखियुनि में बरकत आहे, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लिब मुबारक में बरकत ही बरकत आहे। मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ गार में नांग कंदो आहे। उलमा ॿिया बि घणा आहिनि, वक़्तु मुख़्तसिर आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज मुबारक में अबू बकर जी में आरामी आहिनि। भला चक विझंदी आहे, ज़ार असर कंदो आहे, घोड़ा निकिरंदा आहिनि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक चेहरे ते किरंदा आहिनि। जाग थींदी आहे अबू बकर कहिड़ी तकलीफ़ आहे, कुर्बान वञा पेर में भला खाए थी। अबू बकर पेर त परे कर, कारो नांगो सिर कढी बीह रहियो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हया नथो अचे मुंहिंजे सिपाही खे तकलीफ़ ॾिनी थी, कुर्बान वञा। कई 100 साल हिते मूसा अलैहिस्सलाम आयो, तौरात पढ़ी,
पढ़ंदे पढ़ंदे चेंद हिन गार में आखिरी नबी नबियन जो सरदार हिते ईंदो कुर्बान वञा उन ॾींहं खां वठी मां तव्हां जे इंतज़ार में वेठो अॼु मूंखे खुशबू आई मालूम थियो त सारे नबियन जो सरदार पहुची वियो आहे हिकिड़े सुराख में आयुमि काबू ॿिए सुराख में आयुमि काबू कुर्बान वञा हिन सुराख में नरम शइ लॻी मां थोरो उन खे नोंडड़ा ॾिना आहिनि पासे थिए त तुंहिंजी ज़ियारत कयां मुंहिंजा मोहतरम दोस्तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिस्मिल्लाह पढ़ी करे लिब मुबारक अबू बकर सिद्दीक जे ज़ख्म में हंदान ज़ार तकलीफ़ ख़त्म थी वेंदो आहे सब चओ सुभान अल्लाह अरब में सहाबा खूह खोटियो आहे जाथे खोटन खारो निकिरे अर्ज़ कयूं या रसूलल्लाह असां बि उञ मरूं था माल बि उञ मरे थो खूह खोटियो आहे तमामु खारो पाणी ज़हर जो पाणी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा आहिनि अल्लाह जे साम्हूं हथड़ा खणी लिब मुबारक खूह में विझंदा आहिनि क़यामत ताईं उहो खूह माखी खां वधीक मिठो थी वियो आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अल्लाह ताला हथनि में बरकत रखी आहे मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो अॼोका माण्हू इल्ज़ाम हणंदा आहिनि त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ उलमा देवबंद न कंदा आहिनि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ तव्हांखे ॿुधणी आहे त उलमा देवबंद खां अची करे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ ॿुधो उहा तारीफ़ कंदा जेका अल्लाह क़ुरान में फरमाई उहा तारीफ़ कंदा जेका हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे फरमान में ॿुधाई इहा मोहब्बत कोन्हे हलवे जी प्लेट ते आज्ञा आज्ञा मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो जेकॾहिं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्लेट ते हर जगह ते पहुचिया त पोइ लख भरे छा जेका रोज़े जी ज़ियारत जे लाइ वेंदा हो सॼी दुनिया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाज़े ते वेंदी आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजे दरवाज़े ते न ईंदो आहे मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो इहे चवंदा आहिनि त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पाण जहिड़ो सम्झंदा आहिनि इहा तव्हांजी ग़लति ॻाल्हि आहे भुल आहे मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो तूं असां ॻाल्हायूं वाह तूं तुका निकिरनि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हाए वाह तमां नूर जूं लाटूं निकिरनि तो असांखे पगर अचे त बदबू हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पसीनो मुबारक अचे त मुश्क अंबर खां वधीक उन में खुशबू आहे मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि इंसान पर आला में आला इंसान आहिनि जीअं पत्थर आहे पत्थर में भी क़िस्म आहिनि हिकु आम पत्थर जेको रोडनि ते पियो आहे हिकु पत्थर संगमरमर जेको जाइन में इस्तेमालु थींदो आहे हिकु पत्थर याकूत मरजान ऐं हिकु उहो पत्थर आहे जंहिंजो नालो हजर असवद आहे जेको बैतुल्लाह में लॻो पियो आहे जन्नत मां आयो आहे सारे पत्थरनि जो सरदार आहे अहिड़ी तरह तव्हां सां आम इंसान वरी आलिम आहिनि उलमा आहिनि सुलाह आहिनि वली हिन बुज़ुर्ग आहिनि कुतुब अक़ताब आहिनि तबा ताबीन सहाबीन मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो 1,24,000 नबी आहिनि पर दर्जा आहिनि अहिड़ी तरह हजर असवद सारे पत्थरनि जो सरदार त इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा भी चओ सारे इंसान ज़ात जो सरदार आहे अल्लाह ताला हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि में भी बरकत रखी आहे अम्मा आशा मोमिननि जी अम्मा आहे मानी पजाईंदी पई आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां अचंदा पाण फरमाईंदा आशा जी साईं कुर्बान वञा आशा हिकिड़ो अटे जो गोड़ो तरे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन अटे जे गोड़े खे थपे करे तए ते रखंदा आहिनि अम्मा आशा उतलाईंदी आहे होबर ॾींदी आहे होबर ॾींदी आहे बाहि ॾींदी आहे अर्ज़ु कंदी आहे कुर्बान वञा मानी ओड़े जी ओड़ी आहे त न ईंदो पियो आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा आशा जंहिंखे मां मोहम्मद जो हथु लॻो आहे दुनिया जी बाहि त पंहिंजी जाइ ते आहे पर जहन्नम जी बाहि बि वेझो न ईंदी मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो हज़रत अबू हुरैरा आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में ईंदो आहे रोईंदो पियो आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा अबू हुरैरा छो थो रोए कुर्बान वञा मुंहिंजे जिस्म ॾे नज़र कयो अम्मा मूंखे रोज़ मार ॾींदी आहे
छाजे करे मार ॾींदी आहे क़ुर्बान वञा अम्मा चवंदी आहे त मदीने मके मोहम्मद ॾे न वञ साईं तुंहिंजी जुदाई बि मां बर्दाश्त न कंदो आहियां अबू हुरैरा अम्मा जे साम्हूं त न थींदो आहे न साईं न हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा अबू हुरैरा इहो तुंहिंजो ऐं तुंहिंजी माउ घर जो मसइलो आहे मां छा कयां क़ुर्बान वञा अम्मा जी शिकायत नथो कयां अम्मा जी तव्हां नथो ॾियां अर्ज़ ही खणी आयो आहियां जंहिं अल्लाह मूंखे ईमान जी नेमत ॾिनी आहे उन अल्लाह जे साम्हूं हथड़ा खण त अल्लाह मुंहिंजी अम्मा खे बि ईमान नसीब करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथड़ा खयां अबू हुरैरा उथी करे भॼंदो आहे सहाबी पुछंदा आहिनि अबू हुरैरा तूं तेज़ बि न हलंदो आहे अॼु छा मसइलो आहे जो भॼंदो वञे थो अबू हुरैरा चए थो परे थी वञो पासीरा थी वञो अॻु मुंहिंजो चरियो मां ॾिसां थो त मां अॻियां मां वटि पहुचां थो या मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे हथड़नि वारी दुआ अम्मा वटि अॻे पहुचे थी अबू हुरैरा वेंदो आहे दरवाज़ो खड़काईंदो आहे अंदरां आवाज़ ईंदो आहे केरु अम्मा मां तुंहिंजो साॻो बचड़ो अबू हुरैरा हथनि में ताक़त थी त मां वरी मार खाइण जे लाइ हाज़ुर आहियां अम्मा चवंदी आहे अॻो दड़को ॾींदी अबू हुरैरा दरवाज़ो कोन खुलंदो हाणे चवे थी बचड़ा थोरो इंतज़ार कर बाद में मां दरवाज़ो खोलींदमि अबू हुरैरा चए थो मुंहिंजे ज़मीर फ़ैसिलो ॾिनो अम्मा जे ॻाल्हाइण में तब्दीली अची वई आहे मूंखां मुंहिंजे महबूब जा हथड़ा अॻे पहुची विया आहिनि तंहिं करे अल्लाह फरमाए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सब चओ सुभान अल्लाह मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो हिकिड़ो सहाबी आहे नंढड़ो नौजवान आहे रोईंदो पियो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा बचड़ा छो थो रोवे क़ुर्बान वञा मां खे काफ़ी ॾींहं थिया तव्हांजी दीदार करे कलमो नसीब थियो आहे मां बकरियूं चारींदो आहियां धन हारां अबो अम्मा हमेशा मार ॾींदा आहिनि त मदीने ॾे बकरियूं न ॾिजांइ क़ुर्बान वञा तव्हांजी जुदाई बि बर्दाश्त नथो कयां कल्ह बि आयो टे ॾींहं बि आयो अॼु बि आयो आहियां हाणे जेकॾहिं वापसि वयुमि त बकरियूं बि डुबरियूं आहिनि खीर कोन ॾींदियूं अबू अम्मा मूंखे हयाती सां न छॾींदा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था सहाबी वञो पंहिंजे भाउ सहाबी जूं बकरियूं त काहे चो बकरियूं काहे ईंदा आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिस्मिल्लाह पढ़ी बकरनि जे हिकु हथु हेठां घुमाईंदा आहिनि हिकिड़ो मथां घुमाईंदा आहिनि बकरियूं पेट में भरिजी वेंदियूं आहिनि खीर वहाणो शुरू थींदो आहे बचड़ा हाणे काहे वञ बकरियूं घर काहे वेंदो आहे हाणे अम्मा थांव कयो आहे हिकु बकरी खां हिकु ॿियो टियों थांव भरींदी आहे अॻो सारे बकरियुनि मां हिकु थांव बि न भरबो हाणे हिकु हिकु बकरी मां ॿ टे थांव भरे थी अम्मा चए थी बचड़ा मां त तोखे चवंदी हुयमि हमेशह भलो जंगल खावाए भलो गाहु खावाए अॼु त भलो जंगल खावाए आयो आहियां जो बकरियुनि खीर घणो ॾिनो आहे अम्मा न जंगल खावायो आहे न गाहु खावायो आहे उन मोहम्मद मुस्तफ़ा जो मुंहिंजी बकरियुनि खे हथ लॻो आहे जंहिंखां मूंखे झलींदी आहियां उन मोहम्मद मुस्तफ़ा जो हथ लॻो आहे तंहिंजे करे बकरियुनि में एॾी बरकत पइजी वई आहे तंहिं करे अल्लाह फरमाए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढपुण में अम्मा हलीमा जी ॾाची दे स्वार थियान ॾाची सारे ॾाचनि जो सरदार बणिजी वई आहे अम्मा हलीमा सोचींदी वञे थी मुंहिंजे घर में त पाणी बि मुयसर कोन्हे मां हे महिमान ञा थी कहिड़ी महिमानी कंदमि कहिड़ी ख़िदमत करे सघंदमि आवाज़ ईंदो आहे मना गम न कर अॻो घर तुंहिंजो हाणे इहो घर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो आहे तूं पहुचंदी न त मां अल्लाह जी रहमत जा उते देरा लॻी वेंदा अम्मा हलीमा पहुचंदी आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के लाहे आराम कराईंदी आहे मुड़ुस खे चवंदी आहे जल्दी करी आहे जेका डुबड़ी बकरी आहे थोरो खीर कढो त महिमान खे महिमानी ॾियूं हज़रत हलीमा जो मुड़ुस थांव खणी बकरी जे हेठां वेंदो आहे हिकिड़ो थांव भरिजी वेंदो आहे ॿियो थांव भरिजी वेंदो आहे हलीमा थांव खणी आहे टियों थांव भरिजी वेंदो आहे हलीमा थांव खणी आहे क़ुर्बान वञा मुंहिंजे घर जा त थांव पूरा थी विया मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो जंहिं घर में पाणी न लभंदो महबूब मुस्तफ़ा जे अचण जे करे सारे घर जा थांव खीर ई खीर बणिजी विया
एड़ो अल्लाह असा के महबूब दिनो आ। अल्लाह का दुआ घुरूं अल्लाह ताला तवा असा के हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा सच्ची ऐं सही मोहब्बत नसीब फरमाए। मुंहिंजा मोहतरम अजीज दोस्तों, मोहब्बत इहा आहे जेको हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम करे उन्ही जे मथा अमल कयूं। जेका हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत सूरत आहे उहा पंहिंजे जिस्म ते अपनायूं, इहा आहे मोहब्बत। ईअं न आहे मोहब्बत जी दावा कयूं, नालो ॿुधो त अंगूठा चुमूं, इहा न इस्लाम में आहे, न शरीयत में आहे, न हदीस में आहे, न क़ुरान में आहे। हथ जूं ॻाल्हियूं आहिनि। मोहब्बत इहा आहे मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो ॿुधूं तव्हां असांजी ज़ुबान ते सलात हुजे। मोहब्बत इहा आहे जेका हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ऐं सूरत आहे उहा पंहिंजे जिस्म ते अपनाईंदा वेंदासीं, मोहब्बत जो इज़हार थींदो वेंदो। इन मोहब्बत जे करे क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला राज़ी थींदो, मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां असांजी शफ़ाअत ऐं सिफ़ारिश कराईंदो। मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो, हज़रत मौलाना साईं अब्दुल करीम साहब असांजे रोड़ी तालुके जा अमीर मौजूद आहिनि। इंशाअल्लाह जमात जे बारे में बि तव्हांखे ॻाल्हाईंदा। तव्हां असांखे अल्लाह जे मथां एहसान आहे जो तव्हां असांखे हक़ वारी जमात सां ताल्लुक़ ऐं प्यार नसीब फरमायो आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मरो मन हब, माण्हू क़यामत जे ॾींहुं उन्हनि सां गॾु उथंदा जंहिंसां दुनिया में मोहब्बत हूंदी। मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो, जेकॾहिं तव्हां असांखे सची ऐं सही मोहब्बत हक़ वारनि सां आहे, जमियत उलमा इस्लाम सां, पंहिंजे क़ाइदनि सां सची मोहब्बत आहे त इंशाअल्लाह तव्हां असां क़यामत जे ॾींहुं गॾु उन्हनि सां उथंदासीं। अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम जेके नबियनि जा वारिस आहिनि, असांखे यकीन आहे नबियनि जा वारिस जन्नत में आहिनि, जन्नती आहिनि। तव्हां असांखे बि जेकॾहिं उन्हनि सां सची मोहब्बत आहे त इंशाअल्लाह तव्हां असां मोहब्बत जे करे उन्हनि सां गॾु जन्नत में हूंदासीं। अल्लाह क़ुरान में फरमाए थो क़यामत जे ॾींहुं हर हिक खे पंहिंजे अॻवान सां सॾु कयो वेंदो। या अय्युहन्नासु क़द उनासु बिइमामिहिम, क़यामत जे ॾींहुं हर हिक माण्हू खे पंहिंजे अॻवान सां सॾु कयो वेंदो। मुजाहिदो मोमिनो तव्हांखे मुबारक हुजे जो अल्लाह ताला तव्हां असांखे अॻवान मोहम्मद मुस्तफ़ा जी सीरत ऐं सूरत वलीउल्लाह मौलाना फज़लुर रहमान ॾिनो आहे। कंहिंखे ज़रदारी जे नाले सां सॾु कयो वेंदो, ज़रदारी जमात काॾे आहे हेॾे अचो। कंहिंखे नवाज़ शरीफ़ जे नाले सां सॾु कयो वेंदो, नवाज़ शरीफ़ जी जमात काॾे आहे हेॾे अचो। मुजाहिदो तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांखे मौलाना फज़लुर रहमान जी जमात करे सॾु कयो वेंदो। अल्लाह ताला तव्हां असांखे इन हक़ वारी जमात सां मोहब्बत नसीब फरमाए ऐं जेको असांखे पंहिंजा अॻवान हुकुम करनि लबैक चई करे उन जे मथां अमल कंदा वेंदासीं। इहा मोहब्बत आहे। इंशाअल्लाह इन मोहब्बत जे करे तव्हां असांजी दुनिया आख़िरत में अल्लाह ताला पंहिंजी ज़िंदगी कामयाब कंदो। व आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।